अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नार जो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इस्लामाबाद मां एहसान नार जो रिपोर्ट मुताबिक़ तहरीक इंसाफ़ वेलफेयर कमेटी आज़ाद कश्मीर तरफ़ां कमेटी जे मरकज़ी उहिदेदारनि नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद में मीडिया वर्करनि में ईद जे हवाले सां गिफ्ट ऐं कैश रक़म विरहाई। उन मौक़े ते प्रेस क्लब जे उहिदेदारनि ऐं तहरीक इंसाफ़ जे उहिदेदारनि मीडिया वर्करनि में तोहफ़ा तक़सीम कया। मीरपुर मातुल मां ज़हीर वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम ओचितो मीरपुर माथेले पहुची मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं बैंकुनि जो दौरो कयो ऐं SOPs ते अमल न कंदड़नि लाइ चयो त SOPs ते अमल न कंदड़नि लाइ अफ़सोस जो मुक़ाम आहे। दुकानदारनि जे तावन खां बग़ैर मूं कुझु नथी करे सघे। हुन चयो त माण्हुनि में घटि पंहिंजो त ख़्यालु कनि, जीअं ॿाहिरि निकिरनि था त SOPs ते अमल कनि। माण्हुनि खे पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखणु खपे। कदरा मां अब्दुर्रहमान अंसारी जी रिपोर्ट मुताबिक़ स्टेप फाउंडेशन जी चेयरमैन शाइस्ता ख़ुशि फ़नकारनि में ईद जा कपिड़ा विरहाइण खां पोइ ग़रीब ऐं मज़दूर तबिके में बि ईद जा कपिड़ा ऐं गिफ्टूं तक़सीम कयूं। उन मौक़े ते शाइस्ता गुफ़्तगू कंदे चयो त ग़रीबनि जी मदद करणु ई असुल इबादत आहे। नसीराबाद मां गुलशन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ पीपल्स पार्टी जे MPA नादिर अली ख़ान मगसी पीपल्स हाउस पहुची पीपल्स पार्टीअ जे जनरल सेक्रेटरी इंजीनियर मंज़ूर कादिर कांदड़ो जी इफ़्तार पार्टी में शिरकत कई ऐं उते अवाम जा मसइला ॿुधाया ऐं वर्करनि जा मसइला ॿुधाया, उन्हनि सां ख़्याल जी ॾे वठि। शिकारपुर मां अब्दुल हादी सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे मशहूरु कैसेटी शाइर कासिर नवाज़ शाह बीमारीअ जे बिस्तरे ते दाख़िल। सकाफ़त खाते संद ऐं शिकारपुर जे चूंडियल नुमाइंदनि उन जी सार न लधी। केतिरनि ॾींहंनि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पियल कासिर नवाज़ शाह जी कंहिं बि सार न लधी। हिन जी शाइरी मलका तरन्नम नूरजान, शमसन मीराली, अख़्तियार अली दायो, सरमद सिंधी ऐं ॿियनि ॻाई। अॼु हू बेवसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। सफ़ाक़त खातो अघोर निंड में पियो आहे। कोरोना कमांड ऐं कंट्रोल सेंटर जी 21 मई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में रिकॉर्ड अॼु 2100 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान अंदरि मजबूरी तौर ते कोरोना मरीज़नि जो अंगु 49,091 थी वियो आहे, जॾहिं त मरंदड़नि जो तइदाद 1017 ताईं पहुची चुको आहे। ॿिए तरफ़ सिहताब थींदड़नि जो अंगु 14,155 आहे। सिंध जे अंदरि कोरोना जे मरीज़नि जो अंगु 18,964, पंजाब में 17,382, ख़ैबर पख्तूनख्वा में 6,815, बलूचिस्तान में 2,968, आज़ाद कश्मीर 148, गिलगित बल्तिस्तान 579 ऐं इस्लामाबाद में 1,235 मरीज़ थी विया आहिनि। ॿिए तरफ़ सॼी दुनिया में मरीज़नि जो अंगु 51,26,545 आहे, जॾहिं त मरंदड़नि जो तइदाद 3,30,853 ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंगु 20,44,049 आहे।